पीपल्स पार्टी ऐं वॾी सरकार जे विच में मामला तइ थी चुका आहिनि ऐं समूरियूं शयूं जेके आहिनि से उहे उन जो हिकिड़ो रोड मैप ठहे थो पियो ऐं उन ते कमु शुरू थी वियो आहे। सो इन क़िस्म जो जेको मामिलो हुयो त का तब्दीली थियण पई वञे, को सदर इस्तीफ़ा ॾियणु पियो वञे या वरी हिते सिंध में को वॾे पैमाने ते के शयूं थी रहियूं आहिनि, हीअं थी रहियूं, त अहिड़े क़िस्म जो मामिलो जेको आहे उहो तक़रीबन सेट थी चुको आहे। नसीर मेमण साहब ॾाढो तफ़सीली उन जा डिटेल लिखिया आहिनि, जंहिंमें इहो मामिलो सम्झ में अचे पियो त उहे माली मामला ई आहिनि, जंहिंमें छाकाणि त वफ़ाक़ कुझु माली मामलनि जे करे परेशान आहे, उनजे करे हुन सूबनि जी कटौती पई चाहे। हिकु त माना इहो उन में इहा ॻाल्हि वाज़े थी वञे त NFC मां का बि कटौती न पई थिए ऐं पीपल्स पार्टी इहो बावर कराइण में शायदि कामयाबु वई आहे या NFC जी जेका जोड़जक आहे फ़िलहालु उन सां कंहिं बि क़िस्म जी हथ चुरांद न पई थिए, जेका डॉन अख़बार बि ॿुधाए थी असांखे ऐं उन में के ज़रियनि वटां ई शयूं आहिनि। उन में इहो ॿुधायो वियो आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं जेके आहिनि से हलंदड़ साल दौरान जेके टैक्स आमदनी में लॻभॻि 800 अरब रुपया उन जी खोट खे पूरो करण लाइ वफ़ाक़ ऐं ॿिनि वॾनि सूबनि में तरक़ियाती ऐं ॿियनि ख़र्चनि में कटौती करण ते हिकु इतफ़ाक़ जेको आहे वॾो थी चुको आहे। माना ॿ वॾा सूबा कहिड़ा, पंजाब ऐं सिंध। त तरक़ियाती बजट में असां वटि शयूं जेके आहिनि थियण वञनि पियूं त का बि नई तरक़ियाती स्कीम न ईंदी, पर हाणे हिन जेको आहे हीअ जेको फार्मूला साम्हूं अचे पियो, जेकॾहिं इहे शयूं इतफ़ाक़ थी वरितो आहे ऐं बिल्कुलु इहो कंफर्म आहे त पोइ नई स्कीम सिंध में कान ईंदी ऐं शायदि जेके ॿियूं स्कीमूं खोड़सारियूं आहिनि त उन जी बि रक़म जेका आहे सा उहा घटिजी सघे थी। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ विच में जेके बि टॉक्स थियूं उन जे विच में इहो शइ थी आहे त वफ़ाक़ी विर्छ जोगे पोल मां जेको सूबनि जा हिसा आहिनि के उहे साॻी पोज़ीशन ते बरक़रार रहंदा। माना जेको NFC वारे जेके फार्मूला खे जेको डिविज़िबल पूल हूंदो आहे उनखे उन सां छेड़छाड़ न थींदी। अलबत्ता ईंदड़ जेको साल आहे उन में FBR जी जेका रेवेन्यू में हलंदड़ साल जी जेका उगाड़ी खां मथे जेका बि वाधू उगाड़ी थींदी, टारगेट खां मथे जेके बि पैसा उगाड़ी थींदी, उहो वफ़ाक़ पाण वटि रखंदो। अॻु में उन मां बि वफ़ाक़ सूबनि खे शेयर ॾेई रहियो, पर हाणे उहो जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे उहे जेकी इज़ाफ़ी उगाड़ी आहे उहा सॼी पाण वटि रखी छॾींदो ऐं सूबाई हुकूमतूं वरी इहा वाधू रक़म जेका आहे उहा हलंदड़ साल जे मिलियल रक़म खां वधीक जेका बि हूंदी उहा वरी वफ़ाक़ खे वापसि कंदियूं। जेके बि हुकूमतूं आहिनि उन्हनि वटि जेका बि इज़ाफ़ी रक़म ईंदी उहा उनखे वरी वापसि मुंतक़िल करे ॾींदो। इहा रक़म 1300 खां 1700 अरब रुपयनि जे विच में थी सघे थी, हिकिड़ो काथो लॻायो वियो आहे। ऐं जेकॾहिं ईअं थी थो वञे त उन सां ईंदड़ साल वफ़ाक़ खे 1000 अरब रुपयनि जी वाधू माली गुंजाइश मिली सघे थी। ऐं अञा इहे शयूं मतिलबु फार्मूला जेके आहिनि इहे डिस्कस थी रहिया आहिनि, इहे ज़रियनि वटां शयूं आहिनि, इहे हिक ॿिए खे इहो ॿुधाए पियो वञे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं इहो शयूं थी वञनि थियूं त इन निबेरे एवज़ जेकॾहिं हिकिड़ो इतफ़ाक़ थी थो वञे त उन जे एवज़ पीपल्स पार्टी कुझु शर्त रखिया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो सभ खां वॾो शर्त इहो आहे त सखर मोटरवे जेको सखर हैदराबाद मोटरवे आहे उहो M6 उन जी वफ़ाक़ी फंडिंग जेका आहे 20 अरब रुपयनि मां वधाए तक़रीबन कुझु 70 अरब रुपया जेका असां कराई वञे। इहो कई वञे, इहो पीपल्स पार्टी जो मुतालबो आहे, जंहिंसां गॾु इहो थींदो त ईंदड़ माली साल दौरान रुगो कागज़ी अलाटमेंट बदिरां उनजी अमली इस्तेमालु ऐं तेज़ रफ़्तारी सां कमु अॻिते वधाइण जा इहे वाइदा पीपल्स पार्टी वठंदी त भई जेके शयूं पाण वटि हिते तइ थियूं थियनि इहे रुगो कागज़ी बुनियादनि ते न हुजनि, ज़िबानी बुनियादनि ते न हुजनि, पर अमली तौर ते बि इहे थींदे नज़र अचणु खपनि। इन सॼी सूरत हाल में इहो लॻे पियो त जेको ईंदड़ माली साल आहे उन में तरक़ियाती प्रोग्राम घटि हूंदो ऐं हीउ जेको हाणे बि हुयो इन खां बि घटि हूंदो। इहा मां तव्हांखे 3 मई जे व्लॉग में ॿुधाए बि चुको आहियां। ऐं हिननि हालतुनि में कंहिं वॾे मुंहिंजे ख़्याल में इहो पीपल्स पार्टी फार्मूला कढियो आहे त बजाए जो कंहिं जहिड़े तरफ़ फॾे तरफ़ वञिजे, बहितर आहे त टेबल ते वेही कुझु ॾियो कुझु वठो जी बुनियाद ते जेके आहिनि से इहे शयूं तइ कयूं वञनि ऐं जंहिंसां इहो थींदो त पीपल्स पार्टी खे बि इहो फ़ाइदो थिए पियो त हुन ते हिकिड़ो दबाव आहे जेको हुननि जे मथां हिकिड़ो सियासी दबाव आहे या ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके प्रेशर्स अची रहिया आहिनि, पीपल्स पार्टी उन मां बि थोरो ब्रीथ स्पेस वठी वेंदी। तंहिं करे पीपल्स पार्टी इन ते घणे भाङे जेको आहे राज़ी थी वई आहे। उनजी वजह कहिड़ी आहे? हिकु त इहो आहे त NFC बि साॻियो रहंदो, NFC में का तब्दीली न पई थिए, तंहिं करे पीपल्स पार्टी पंहिंजो जेको आहे सो भरम रखी वेंदी सिंध जे माण्हुनि जे आॾो त भई ॾिसो असां NFC में त का बि असां थियणु कोन ईंदी आहे, पर बाक़ी जेके इज़ाफ़ी ॿिया पैसा आहिनि जेके मां तफ़सील ॿुधाए छॾिया आहिनि उतां उहे हलिया वेंदा।